अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए 4 JDO न्यूज़ आया हुआ वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था। परवेज़ हुसैन भंड जी शहरी ताद खानवाण जे काबीना जी क़ाइम गॾिजाणी शहरी ताद जे सदर सैयद आशिक़ अली शाह जे सदारत हेठि गॾिजाणी थी गुज़री। गॾिजाणी में खानवाण शहर में गैस जे अतरादू पैदा कयल शदीद बहरान जे हल लाइ कोशिशूं। रसूलाबाद गिरड स्टेशन खां खानवाण शहर लाइ मंज़ूर थियल सिटी फीडर जी रुकियल कम बाबति सलाह मशवरा कया विया ऐं शहरी ताद जे मेंबरशिप वधाइण लाइ उहिदेदारनि ते ज़िम्मेवारियूं पिणु रखियूं वयूं। होॾां शहरी ताद जे सदर सैयद आशिक़ अली शाह ॿुधायो त गैस जे घटि प्रेशर लाइ शहरी ताद खानवाण जे अॻवाननि जो वफ़द सुई सदरन गैस तहलका मेरापुर जे SDO सां मिलिया ऐं खानवाण शहर में गैस जे घटि प्रेशर लाइ लिखत में शिकायत कई। शहरी ताद जे वफ़द खानवाण जे अवाम खे यकीन ॾियारियो त असां हर वक़्तु खानवाण जे अवाम सां गॾु आहियूं। अगरि गैस प्रेशर जो आज़ार न घटियो त बादमी मसइले जे हल लाइ वधीक लाइ अमल जोड़ियो वेंदो। आख़िर में शहरी ताद जे सदर सैयद आशिक़ अली शाह खानवाण जे माण्हुनि जो गॾिजाणी में शरीक थियण ते शुक्रियो पिणु अदा कयो। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो A4 JDO न्यूज़।